नाज़िन सुल्तानकोट में ॻोठाणनि मुबैना मुक़ाबले में मारियल बोरिया जो लाश रखी धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि इल्ज़ाम हयो त बोरिया खे कराची मां खंबे खानपुर में मुक़ाबलो ॼाणाए मारियो वियो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इसरार जांडियो। जेको बोरियत आहे उनखे खंबे गुम करे उनखे खानपुर वारे इलाइक़े में जेको आहे मुबीना मुक़ाबले में मारे छॾियो आहे। उनजे वारसनि शेरामपुर ऐं जागण लिंक रोड ते मक़तूल जो मड़ रखी हिते एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वधीक इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। घर पूरे इहो कंदो मुंहिंजो पुटु बि हो कमु बम कंदो तूं बाबा बीमार मां कमाइण थो वञा। पोइ कमाइण आयो वरी उते राति फोन आई 4 बजे चई तुंहिंजो पुटु कोन्हे। असां किराची में सॼे में ॻोल्हियोसीं उते न लभियो। पोइ सुबुह हिन उते जो छोकिरा चयो असां चोरी करे असां लेबर जेकी चोरी करे असां धक हणी ऐं असांखे खणी वियो। तुंहिंजो पुटु ॿियो बि वरी इहो हितां जेको आहे खानपुर में अचे हिते मुक़ाबिलो ॼाणायूं। असांखे इहो इंसाफ़ खपे। इंसाफ़ थिए SP खे DIG खे ऐं ॿियो हुनखे AG खे असांजी अपील कए असांखे हक़ करे। मुंहिंजो भाउ हुयो हे कमांडर हुयो असांखे कमु न कंदा हे कंदो। पोइ असांजे माना इहो खणी वियो हिन लापता करे हिन मारियो अथऊं। मुंहिंजो भाउ आहे असांजो इहो ई कमांडर हुयो त असांखे कमु वम करे इहो खाराईंदो हुयो है न। हिनखे खणी आया हुतां कराचीअ मां त गुम करे हेॾे लापता करे त हिते अची मारियो अथऊं। वो वियो आहे सिरतगारे जो पोरियो करण। उते पुलिस आई आहे राति जो कुझु खानकी पुलिस हितां जूं गाॾियूं कुझु काथूं जूं गाॾियूं करे उनखे उते 3 बजे में कढी खड़काए दर चे केरु अचे हा पहरेदार उनखे पहरेदारनि खे परे करे दर भञी उतां माण्हू कढी। ॿियो बि हिकिड़ो हुयो माना रेटिया आदम नालो अथसि उन ॿिन्ही खे कढी हिकिड़े खे अचे हिते कतलाम कयो न को ॾोहारी हो न कुझु न केस न छा नंढड़ी उमिरि जो आके माण्हू जी कढ जेको पोरियो करणु वञे थो या काॾे वञे थो हे ज़ुल्म आहे ज़ाहिर। अहिड़ो ज़ुल्म न थियो वञे। IG खे DIG खे इहो हक़ करे नाजाइज़ी थी वई आहे वॾी। असां नाजाइज़ी थी वई आहे। असांजो नौजवान मारियो वियो आहे क़तल थियो आहे। असां इंसाफ़ थियो वञे। मुंहिंजो भाटियो आहे उहो कराची कमाईंदो पोरियो कंदो सिरतगारीअ जो ऐं पुलिस उनखे खणी राति जे टाइम में खानपुर ते खणी आई। असां आला मर्दनि खां अपील कयूं था त असां इंसाफ़ कयो वञे। पोरियो कंदड़ ग़रीब हो को हिन लाइ पैसा वैसा न घुरियऊं। जंहिं महिल शहीद कयो हिन खां 48 कलाक खनि अॻु उतां राति जो कुझु सिविल में कुझु पुलिस गाॾियूं साण करे हिनखे उतां खयऊं। उते काउंटर आहे हुन सां 5-8 ॿिया बि ॿियनि क़ौमनि जा बि पोरियो कंदा हुया सिरतगारीअ जो। गुलज़ार कॉलोनी में जिथे रहे पियो उतां असां हदई थाणनि में बिल्कुलु जांचा कईसीं। असांखे उते न मिलियो। असांखे सुबुह जो ख़बर पई त हे पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए छोकिरो शहीद कयो तव्हां हिकु हे खयों अथऊं ऐं हिकु पंहिंजो जेको आहे त रेटी खयों अथऊं। ॿियो ॾींहुं राति 4 बजे उतां खयों अथऊं। उते असां जांचा कई उते बि नामालूम हुयो हिननि लिकायो हुयो। कैमरामैन अब्दुल गफ़ार सदायो।